ॾाढी ख़ुशी थी इंशाल्लाह ये सालगिरह गॾिजी इंशाल्लाह मल्हाईंदासीं ऐं ही अजब दुनिया जेको आहे सो सेट आहे मेहरान टीवी जो सोप सीरियल जो अजीज़ कमरानी डायरेक्टर आहे जेके ॿिया सभु आर्टिस्ट आहिनि बाज़ार सिद्दीकी चौधरी असगर अथई जेके बि दोस्त आहिनि उन्हनि जा कास्ट में शामिल आहिनि अब्दुल मन्नान अब्बासी नसरी वारा सभु पर ॾाढी ख़ुशी थी ऐं उमेदु कयूं था अलाह सां हुनखे ख़ुशि रखे सदाईं आबाद रखे मौला पंतन पाक की छां हुजे माशाअल्लाह थैंक यू अच्छा मिनट बाबा असांजो साईं प्यारे में प्यारो दोस्त मीरन साहब साईं लाइट वेजे खणी चूं माशाल्लाह मुझे उस्ताद मुझे मूवी तो भरे मुझे वडी है जो खुशी है मुझे प्यारे दोस्त मुझे भा कलीग अब्दुल सत्ता नुआनी साहब बर्थडे है मुझे वडी खुशी थी उन्हें असा के इनवाइट कयो आई सब दोस्त के गड्डो आज डाडी खुशी थी एकड़ी अजीब गाल आ आई ना हिता जेकर भी दोस्त ओसा खात्मा दा चक्कर जरूरी शोभा मुझे साईं जायद भी नजर अचे तो सतारू नजर अचे विच गलाए केर विच ते कोट बिठो आ कोट ना नहीं मीरन साहब आई हेडू खूबसूरत शेरू किस्मत साहब हां फोटो खींच कर सही को बच्चे लगे साईं मेहमान आसमानी यानी काइंदा जा उस्ताद हलिया बाबा तकरीबन 44 वसी बाबा गतियान ऐं ख़ुशीअ जो मौक़ो आहे अलाह साईं हिनखे सभई जेके पुराणियूं सारूड़ियूं आहिनि उहे यादगार सदाईं हिन लाइ यादगार रहंदियूं हिन वक़्तु कंहिं तरीक़े सां असीं हिन महफ़िल में शरीक थिया आहियूं इहो असांजे लाइ ख़ुशी जो बाहिस आहे सालगिरह जो केक कटियोसीं खाधोसीं अलाह साईं वॾी हयाती आमीन सालगिरह जेसिताईं हयाती आहे तुंहिंजो जारी रहे ऐं जॾहिं ॿिए जे घर थियासीं त खाधो ठही वरसी सां ऐं अब्दुल अजीज़ कमरानी जो ड्रामो अजब दुनिया ते बीठा आहियूं असां ख़ासि तौर ते उस्ताद अब्दुल मन्नान अब्बासी जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं माशाअल्लाह जेको हेॾे सीअ में पंहिंजा पोड़ा कदम खणी पिया आहिया उस्ताद तव्हांजी वॾी महिरबानी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे रब साईं तव्हांखे अञा हयाती ॾे ऐं इहा बि दुआ कयो त खादम खोखर जा दंद सलाम हा सदाईं प्राइड पोजीशन आई वडी गाल त हाणी दंद मिलंदस न कोन जो हुकूमत कुता मारने पसंद बस इन्हनि खे ई संभाले रखंदा इंशाल्लाह अचो त तव्हांखे असां हिन ड्रामे जी जेकी आहे मां जो किरदारु थी करे माशाल्लाह आबा शमा जा असां सीन ॾिठोसीं तमामु बहितरीनु कमु करे रही आहे ऐं वाक़ई एक्टर आहे इन में को शक न आहे मौला हयाती जे सदाईं खिलंदी रहे मुस्कुराईंदी रहे अस्सलाम वालेकुम मैडम वालेकुम अस्सलाम मैडम पहिरीं त तव्हांखे हिन सोप सीरियल में मुबारक हुजे असांजे अज़ीज़ साहब डायरेक्टर जो सोप सीरियल मेगा सोप सीरियल अजब दुनिया हाणे अॻाणो त तव्हां खां पुछा कयो थी लाइव में तव्हां चयो मूंखे का ख़बर न आहे हाणे माशाल्लाह तव्हां सीन कया आहिनि तव्हांखे अज़ीज़ साहब सां कमु कंदे कीअं थो लॻे थोरो नाज़रीन खे ॿुधाईंदा ख़ैर मुबारक ऐं पूरी टीम खे मुंहिंजे तरफ़ां बि मुबारक अज़ीज़ सां पहिरियां बि कमु कयो आहे असां ड्रामनि में ऐं हिन दफ़े बि गॾु आहियूंसीं ज़ाहिर आहे सुठे तरीक़े सां कमु थिए पियो पूरी टीम सुठी आहे पूरी टीम सुठो साथ ॾिए पई माशाल्लाह आपा तव्हांजो पंहिंजो किरदार जे बारे में थोरो नाज़रीन खे ॿुधाईंदा पहिरीं ख़बर कोन हुई पर हाणे जॾहिं सीन कया आहिनि त ख़बर पइजी वई हिन करेक्टर में मुंहिंजो नालो नसीबा आहे ऐं छोकिरी जी माउ जो किरदारु आहे जेका रुॻो हुनखे सम्झाए थी त माहौल ॾाढो ख़राबु आहे घर खां ॿाहिरि न वेंदी करे अहिड़े क़िस्म जो किरदारु आहे माशाल्लाह असांजी दुआ आहे त अलाह कंदो तव्हांखे हीउ ड्रामो कामयाबु वेंदो ऐं सोप सीरियल आहे तमामु वॾो सीरियल आहे ऐं तमामु अलाह कंदो अलाह जो हबीब कंदो मेहरान टीवी जो आहे सोप सीरियल अजब दुनिया महिरबानी थैंक यू हाणे अचो त असां पंहिंजे जेके हिन ड्रामे जो डायरेक्टर साहब अदीज़ साहब साईं अस्सलाम वालेकुम अदीज़ साहब जी साईं वालेकुम मुबारक हुजे माशाल्लाह हे ॿियो सेट पतो निकिरे आपा नसरीन जो निकिरियो हाणे शमा ऐं जेको आहे सो
रीमा नाज़ सां पता हिन सेट ते कमु कयो। अच्छा आपा नसरीन जो बि कमु तव्हां ॾिठो हुनजो बि अच्छा हे आपा शमा ऐं जेको रीमा इन बारे में तव्हां थोरो नाज़रीन खे ॿुधाइजो। शमा हाणे क्या बात है उनजो त को मुल ई न आहे। अच्छा बाक़ी अॻिते वधो। शमा, अच्छा शमा जो करेक्टर असां सीन ॾिठासीं तमामु बहितरीनु हो। अच्छा रीमा जो हिन में किरदारु माशाल्लाह ज़बरदस्त थो लॻे तोतरीअ जो। कहिड़े हिसाब सां तव्हां हिन खे एॾो वॾो किरदारु हा न ॿुड़ी नथो मरी चई थो रीमा जी गिला थो करे बिछड़ी ऐं मुंहिंजे अॻियां रीमा जी केरु गिला थो करे सॉरी मूंखे कावड़ लॻंदी आहे। मां बेशक मुंहिंजी भेण आहे इन में को शक न आहे ऐं अलाह कंदो रहंदी ऐं हूंदी ऐं थींदी ऐं तव्हां जहिड़ा कमीना जेकर नज़र रखंदा त उहे दोरा मां कढी छॾंदा। ओके ओके बाबा ओके एंड कंदासीं। हाँ अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त हिनमहिल असां सोप सीरियल अजब दुनिया जे सेट ते वेठा आहियूं, शूट पती हले महंगा सोप सीरियल अजब दुनिया मेहरान टीवी जो। अस्सलाम वालेकुम रीमा। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो? शुक्र अलाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? शुक्र आहे मालिक जो। तव्हांजो माशाल्लाह किरदार जी ॾाढी तारीफ़ था ॿुधूं ऐं तव्हांजो हिन सोप सीरियल अजब दुनिया में कहिड़ो किरदारु आहे नाज़रीन खे ॿुधाईंदा? मुंहिंजो करेक्टर आहे, मां मतिलबु करेक्टर में बाती थी आहियां ऐं मुंहिंजो नालो आहे नजो। तमामु सुठो मुंहिंजो करेक्टर आहे ऐं मतिलबु मुंहिंजी जेकी दिलि में ख़्वाहिश हुई उहो ई मूंखे करेक्टर मिलियो। अच्छा नजो माना बाती जो करेक्टर। भला को डायलॉग ॿुधायो त नाज़रीन ॿुधे त तव्हांजी बातकाई वारो। अच्छा जी मां ॿुधायां थी। ऐं मतिलबु हिकिड़े सीन में मुंहिंजो पीउ थो चए त तूं ॿाहिरि न निकिर, त हुनखे मां ईअं थी चवां त ठीकु आहे बाबा, मां त ठीकु आहे बाबा, तोखे ख़बर आहे न त मां घर खां ॿाहिरि न वेंदी आहियां, सॼो ॾींहुं घर में वेठी हूंदी आहियां। माशाल्लाह घर में माना घर ऐं गल। जी हा माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु। अच्छा हिन ड्रामे जो डायरेक्टर अज़ीज़ कमराणी माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं सुठो डायरेक्टर आहे, इन जे बारे में थोरो ॿुधायो। अज़ीज़ कमराणी साहब। अज़ीज़ कमराणी तमामु सुठो डायरेक्टर आहे ऐं तमामु सभु सुठा डायरेक्टर आहिनि मुंहिंजे हवाले सां। ऐं अज़ीज़ सां ऐं सतार नुहाणी दादू में मां तमामु घणो कमु कयो आहे हिन शोबीज़ में। जीअं इहे ई आहिनि दादू में जेके डायरेक्टर आहिनि, अज़ीज़ वारा, सतार वारा। साईं मुनवर शाह त मुंहिंजो उस्तादु आहे, जीअं मूंखे सेखारियो आहे, उनजी त मां तमामु घणी दिलि सां इज़त कंदी आहियां, मौला खे ख़ुशि करे। पर जेको मां हिन फील्ड में काफ़ी मूंखे टाइम थियो आहे, जेतिरो मां फ़न दादू मां पिरायो आहे ऐं सिखिया मां दादू मां वरिती आहे। उनजे दादू में जेके डायरेक्टर आहिनि सभु मूंसां मोहबत कंदा आहिनि ऐं मां उन्हनि सां मोहबत कंदी आहियां। तमामु घणो मां दादू में कमु कयो आहे। बेशक हिन में को शक न आहे ऐं माशाल्लाह तोसां हर को मोहबत कंदो आहे ऐं हिकु तूं हसमुख ऐं खिल मज़ाक वारी आहीं ऐं हक़ीक़त पुछा कई। असां चऊं को ड्रामो हुजे या फिल्म हुजे न, उन में रीमा जो नालो ज़रूरु खणंदा आहियूं। पोइ हाणे उहो तुंहिंजो नसीबु आहे, कुणो लॻे त वाह वाह, न लॻे त या नसीबु। बहरहाल असांखे ॾाढी ख़ुशी थी हिन सेट ते, तव्हांजे किरदारु माशाल्लाह तमामु भलो आहे ऐं अक्सर करे तव्हांजे नसीब में किरदार सुठा था अचनि ऐं असांजी दुआ आहे तव्हां सदाईं पंहिंजे बचड़नि सां मोहबत कनि था, मां उन्हनि सां मोहबत कयां थी। हर ड्रामे में हर फिल्म में मूंखे खणंदा आहिनि, हुननि जी बि महिनत आहे, हुननि ई मूंखे सेखारियो आहे। बेशक ॿिए कंहिं बि शहर जे जेको को डायरेक्टर आहे कमु मां हर कंहिं सां कयो आहे, पर सिखिया मूंखे कंहिं बि डायरेक्टर न ॾिनी आहे, जीता मूंखे दादू मां मिली आहे। अच्छा माना तव्हां इन जो मतिलबु इहो आहे त माना मां जिथे बि कमु कयां थी पर ख़ासि करे मूंखे दादू में कमु करण में घणो मूंखे दादू में सभिनी ॾिनी आहे। माशाल्लाह महिरबानी, थैंक यू। अलाह कंदो त हीउ ड्रामो तव्हांजो सुपर हिट वेंदो। तमामु वॾी कास्ट जो ड्रामो अज़ीज़ खयो आहे सोप सीरियल मेहरान टीवी ते। हाणे जीअं त मानी अची वई आहे, वाह मानी अॻियां रखोसि, बुख लॻी अथसि ॾाढी। ऐं छा आहे जो बुख ॾाढी था कयो, छा ॾे हलो खेर त आहे रीमा जी? टाइम भी काफ़ी माशाल्लाह माशाल्लाह, खाओ खाओ। न न न अलाह त करो, मां पेट में सूर नथो विझां, तव्हां खाओ बिस्मिल्लाह करे। साईं हे हुनजो निसार साहब, बाबा खाओ खाओ मानी बाबा, महिरबानी बाबा महिरबानी।